अॼु ख़्वाजा आसिफ़ जो अहम बयानु आहे। उन इंटरव्यू में ॻाल्हि ॿोल्हि कई आहे त लॻे थो त अली अमीन गंडापुर अलहदगी जी तहरीक जो सोचे रहियो आहे। असां ॾिसूं था त जेकॾहिं केपी जा जेके पीटीआई जी जेकी लीडरशिप आहे उन्हनि जो पॉलिटिकल बिहेवियर तब्दील आहे ऐं जेकी केपी जी जुरिस्डिक्शन खां ॿाहिरि जेके अॻवान आहिनि पीटीआई जा उन्हनि जी जेकी सियासी रवैयो आहे उहो तब्दील आहे। अव्हांखे लॻे पियो त जेको अली अमीन जो जेको रवैयो आहे वाक़ई का हू अहिड़े तरह जी का सोचे पियो त का अलहदगी जी तहरीक जे हवाले सां, जीअं अॼु ख़्वाजा साहिब जो बयानु बि आयो आहे। अमीन गंडापुर मतलब जेकॾहिं सूबे जो वज़ीर आला न आहे त हू छा आहे, हुनमें लीडरशिप जूं क्वालिटीज़ कहिड़ियूं आहिनि, उन ते गौर करणु तमामु ज़रूरी आहे। ॿियो इहो आहे त अली अमीन गंडापुर मतलब सोचे पियो उहा ख़्वाजा आसिफ़ खे कीअं ख़बर पई। सही, इहा ज़रूर ॻाल्हि आहे त हुनजो जेको सो रवैयो आहे असल में हू त डबल एजेंट आहे। सही, अली अमीन गंडापुर जो बज़ाहिर जेको सो रवैयो उहो इहो आहे त हाणे इहो मतिलबु कंहिं वज़ीर आला जी पोस्ट इंजॉय कंदड़ जेको शख़्स हुजे ऐं जंहिं ते स्टेट एतिरो ख़र्च करे थी, उहो इहो बयानु ॾिए त असीं जेको हथियार खणी निकिरंदासीं पोइ कहिड़े माई जे लाल खे, मतिलबु इहो ऐलान जंग आहे। ऐं छा था सम्झो त ही स्टेट जेको सो गुज़िरियल 77 सालनि खां हुन जिन्हनि पुरअमन जदोजहद हलाई, जिन्हनि जमहूरियत जे लाइ जदोजहद हलाई, जिन मुल्क खे तमामु घणो कुझु ॾिनो, जिन हिन मुल्क खे मतिलबु तव्हांजे सुपर पावर ठाहिण जी कोशिशि कई, ऐं जिन कॾहिं बि जेको सो वायलेशन जी या जेको सो वायलेंस जी जेका असां कॾहिं ॻाल्हि ई न कई, उन्हनि सां स्टेट जो रवैयो कहिड़ो रहियो आहे माज़ी में, त ही अली अमीन गंडापुर जेको कुझु ॻाल्हाए थो, छा इहो ईअं मतिलबु हज़म थी वेंदो न छा? मतिलबु को कानून आहे, को क़ाइदो आहे, को हुननि जी जेका थाट्स आहिनि या हुननि जी जेका साइकी आहे, उहो सभु तव्हां हिकिड़े पासे रखी। ऐं ॿियो हिन जो अहम अंसर इहो बि आहे त पीटीआई जेको सो उहो रुगो केपीके में न आहे, केपीके में ॿियूं जमायतूं बि आहिनि। उहे जमायतूं जेके दावेदार आहिनि जेको सो हिन मुल्क जे ठाहिण में असांजो हिसो रहियो, ही मुल्क जेको सो उन जी असां अवामी नेशनल पार्टी उन में आहे, JUI जेको सो उन में आहे, ॿियूं जेके से ख़ुदि जेको सो पीपल्स पार्टी केपीके में वेठी आहे, त हिननि जे जेकॾहिं उहा हवा दिमाग़ में इहा भरियलु आहे त असीं ई सभु कुझु आहियूं ऐं असीं ई जेको चाहियूं ही नथा करे सघनि न। ही त हाणे कल्ह जो ई वाक़ियो आहे। ही त भगोड़ा साबित थिया आहिनि न। मतिलबु हिकिड़ो शेल जेको आहे उहो अचे थो, का रबड़ बुलेट अचे थी, उन जे अॻियां जेको वज़ीर आला नथो बीह सघे, उन वज़ीर आला खे का ज़रूरत थींदी त जेको सो हू अहिड़ी का धमकी ॾे या अहिड़ो को सोचे। ॿी ॻाल्हि जेका हिन सां कनेक्टेड आहे उहा चई सघे थी, जीअं हिन दोस्त ॻाल्हि खे हू ग्रीनर या अहिड़ो को नालो आहे जेको ट्रंप जो शायदि एडवाइज़र खयो पियो वञे, उन जो हाणे उहो रुगो सोशल मीडिया या इन ते ट्विटर ते एक्स ते या इन ते मामला कोन हलंदा आहिनि। इन खां अॻु में जेको इमरान ख़ान जी या पीटीआई जी हिमायत में करारदाद आई हुई, त उन जो जवाबु क़ौमी असेंबली उन ई हिसाब सां ॾिनो आहे त स्टेट टू स्टेट रिलेशन्स अलॻि थियनि था, पब्लिक टू पब्लिक रिलेशन्स अलॻि थियनि था। ही हाणे इन ख़ाम ख़याली में आहिनि त ट्रंप जेको माण्हू मुक़ररु करे थो उहो उन जी हिमायत करियो, उनखे वधाए चढ़ाए पेश करियो, छाकाणि जो उन जो जेको सो को बयानु, को जेको सो ट्वीट जेको सो आहे उहो ख़ान साहब जे हक़ में आहे। ऐं सॼियूं उमेदूं उन मां इहा मतिलबु इहा तव्हां उन्हनि जी साइकी जी लेवल ॾिसो न। हाणे बिलफर्ज़ बाइडन जेको सो हलियो थो वञे ऐं ट्रंप आयो, त ट्रंप हिननि ते दबाव केतिरो विझंदो इमरान ख़ान जी आज़ादी जे लाइ, या बिलफर्ज़ चवे बि थो, हू बिलफर्ज़ हू पंहिंजो नुमाइंदो मोकिले थो, पर हू ही जेके हिते जूं ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उहो को गैर मशरूत बुनियादनि ते सभु कुझु कोन थींदो। इहो मतिलबु इहा मफ़रूज़ आउं नथो सम्झां त अहिड़ी का सूरत पैदा थी आहे। ही हिननि जी बदगुमानी चइजे या ख़ुशगुमानी चइजे, ही उन में ई जेको ख़्वाब में आहिनि त ही सूरत पैदा थींदी ऐं असांखे अमेरिका जेको सो उहो हीअं अची ऐं ट्रंप जेको सो ओचितो धमाको कंदो ऐं इमरान ख़ान जेल खां ॿाहिरि हूंदो, ईअं न आहे। इहो
वो स्ट्रेट टू स्ट्रेट जेके आहिनि उहो रिलेशन थी।